नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी जे समूरनि उस्तादनि पारां कॉलेज जे स्टाफ सेक्रेटरी प्रोफेसर फरमान अली मिर्ज़ा जी अॻुवाणी में कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर बदर ज़मान जे गैर मुनासिब रवैये उस्तादनि जी तज़लील करण ऐं संदसि ख़िलाफ़ इंतकाम कार्रवाईनि ख़िलाफ़ एहतजाज ऐं मुज़ाहिरो कयो वियो। प्रोफेसर एजाज़ लाड़क, प्रोफेसर सरवर अहमद ऐं प्रोफेसर कामरान अब्बासी समेत कॉलेज जे समूरनि उस्तादनि एहतजाज तौर ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधियूं ऐं कारियूं पटियूं ॿधी क्लास वरिता। क्लासनि खां पोइ कॉलेज जे समूरनि उस्तादनि प्रिंसिपल ऑफिस भरिसां एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो, जिते उस्ताद दुश्मन प्रिंसिपल न खपे जा नारा लॻाया ऐं संदसि मुतालबो कयो त प्रोफेसर बदर ज़मान नफ़सियाती आहे, हिन खे समूरे स्टाफ खे गॾु खणी हलणु नथो अचे। संदसि खे हटाए को बि सीनियर उस्ताद प्रिंसिपल तौर मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।